अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। दोस्तों, जेकॾहिं तव्हां टिकटॉक इस्तेमालु करियो था त उते तव्हां सिंध मां हिकु शख़्स खे ज़रूरु ॾिठो हूंदो, मिस्टर चांडियो खे। मिस्टर चांडियो जूं अक्सर वीडियो बि ॾिठियूं हूंदियूं। हिन वीडियो में असां मिस्टर चांडियो खे हिकु नंढिड़ो पैगाम ॾींदासीं ऐं हिन वीडियो जे आख़िर में हिकु ॿियो सिंधी टिकटॉक स्टार आहे हबीब सूमरो, उन कहिड़े नमूने मिस्टर चांडियो खे जवाबु ॾिनो आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो अञा चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो, हिन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं मिस्टर चांडियो खे पैगाम ॾियूं था। मिस्टर चांडियो सां असांजी ज़ाती दुश्मनी न आहे, पर ही दौर दाबनि, दड़कनि या बदमाशी करण वारो दौर न आहे। दुनिया बदिलजी वई आहे, तव्हां बि पंहिंजी ज़हनियत तब्दील करियो। जेकॾहिं तव्हांखे सिंधियुनि एतिरी मोट ॾिनी आहे, 2-3 लख फॉलोवर थी विया आहिनि, घटि में घटि कॾहिं त मोहबत वारो पैगाम सिंध खे ॾियो। सिंधी भाइरो, हिन हमराह जी हर वीडियो में दुश्मनी वारियूं ॻाल्हियूं आहिनि। मिस्टर चांडियो खां असांजो हिकिड़ो नंढिड़ो सुवालु आहे, छा तव्हांजा दुश्मन ख़तम बि थींदा या न? ॾिसण मां त पढ़िया लिखिया अमीर लॻो था, पर टिकटॉक जी वीडियोज़ मां तव्हांजी वॾेरकी ज़हनियत ज़ाहिर पई थिए। प्यार ॾे प्यार वठ, सिंध खे मोहबत जो पैगाम ॾींदे त सिंध मां मोहबत मिलंदई, न त हमेशह नफ़रतनि वारा कमेंट ईंदा रहंदई वीडियो ते। दोस्तों, टिकटॉक ते हिकु ॿिए सिंधी टिकटॉक स्टार हबीब सूमरो मज़ाहिया अंदाज़ में पैगाम ॾिनो आहे मिस्टर चांडियो खे। अचो त गॾिजी इंजॉय कयूं था। असां जेतिरी तुंहिंजी औकात ई नाहे पुट। गर्मी अची वई थी, तूं वञी बर्फ़ खपाए पाए। चाचा, आऊं तव्हांजी रोज़ी ते लतण नथो चाहियां। तो जहिड़ा मां हर रोज़ व्हाट्सएप ते ब्लॉक कंदो आहियां पुट। ऐं पहिरियां मैसेज बि तव्हां कयो, वरी असांजो रिप्लाई न अचे त ब्लॉक बि तव्हां कयो। तूं छा टिकटॉक ते असां सां मुक़ाबिलो कंदे? तूं छा टिकटॉक ते असां सां मुक़ाबिलो? फॉर यूअर काइंड इंफॉर्मेशन, असां बिना मुक़ाबले खटियल आहियूं। तूं वञी फरियूं ऐं फोटा खपाए पुट। न मां छोला खपाईंदुमि, हल। तूं वञी फरियूं ऐं फोटा खपाए पुट। अदा मां छोला खपाईंदुमि न, फरियूं फोटा छो खपायां पुट? असां सां पुॼी तुंहिंजा वॾा बि न सघिया। असांजे वॾनि खे एतिरो टाइम ई कोन्हे। क्या तूं मेले ते वञी जिन हथियारनि सां फोटू कढाईंदो आहीं, अहिड़ा हथियार असां 2 मिंटनि में ड्राहे ऐं ठाहींदा आहियूं। अदा पोइ कुर्ब कर, पाणी वारो पिस्टोल त ठाहे ॾे मूंखे। मूंखां ड्रायो त ठहियो ई न। ड्राहे ऐं ठाहींदा आहियूं। अदा ड्राइणो न आहे, ठाहिणो आहे। सिंधी भाइरो, उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। हीअ वीडियो मालूमाती त न आहे, पर असांजी कोशिशि आहे पंहिंजे चैनल ज़रिए माण्हुनि ताईं सुठो पैगाम बि पहुचाईंदा हलूं। उम्मीद आहे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक कंदा जेकॾहिं पसंदि आई आहे, ऐं चैनल खे सब्सक्राइब जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे त हिन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।